में ॾिसो छा आयो आहे। छा आयो आहे? घोट ने वैलेंटाइन डे ॾींहुं ज़ाल खे गिफ्ट न ॾिनईंसि त ज़ाल ने खार में अची करे रोटीअ में ज़हर मिलाए छॾियईंसि। हिन में बि कुझु आयो आहे। छा आयो आहे वरी? वैलेंटाइन डे जी गिफ्ट घुर खां मुड़ुसु थियो परेशान, ज़ाल जी नंढी भेण खे खणी भॼी वियो। शाबाश बेटा। इन में इहो बि लिखियल अथव ज़ाल मुड़ुसनि खे प्यार सां रहणु खपे, इन में ई भलाई आहे। हिन में बि लिखियलु आहे ज़ाल जी इहे ई ॻाल्हियूं ॿुधी करे मुड़ुसु ज़ाल ऐं साली टई ख़ुशी ख़ुशी रहणु लॻा।